पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिहत के शोबे में पंजाब के मदद की आछ करे छड़ी। संदसि चवणु आहे त सिंध खां वधीक बेहतरीन इलाज सूबे में किथे भी नथी रहियो आहे। वज़ीर आज़म अचे त वॾो वज़ीर खेसि अस्पतालुनि जो दौरो कराए। हू सिहत के शोबे में पंजाब हुकूमत की मदद करण लाइ तैयार आहिनि। जिना अस्पताल में हर साल 100 बिस्तरनि जो इज़ाफ़ो कयो पियो वञे। सिंध सरकार पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत बेहतरीन कम कयो आहे। सिहत इंश्योरेंस बदिरां सरकारी अस्पतालुनि जी हालत बेहतर बनाइण घुर्जे। सिंध सरकार ते तनक़ीद कई वेंदी आहे त मेगा मनसूबा शुरू न कंदी आहे। पीपी दावान बदिरां कम करे ॾेखारींदी आहे। पंजाब वांगुर ॿियनि सूबनि खे भी बिजली जे बिलनि में रिलीफ ॾियणु घुर्जे। अवाम खे रिलीफ ॾियणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। वफ़ाक़ सरकार 1 यूनिट खां वठी 200 यूनिटनि ताईं बिजली वापदारनि खे 50 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी। पंजाब हुकूमत पंहिंजे तरक़ियाती बजट मां कटौती करे अवाम खे रिलीफ फराहम कयो आहे। अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां सिंध सरकार ऐं जमायत इस्लामी तनक़ीद करे रहियूं आहिनि। अता तारड़ सखर बैराज जे दरवाज़ा किरण जी जांच में करप्शन ऐं कोताहियुनि जा छिड़काईंदड़ इंकिशाफ सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल जांच कमेटीअ जी रिपोर्ट जा तफ़सील हासिल करे वरिता। 5 सालनि दौरान बैराज जी मरमत लाइ ईंदड़ रक़म दुरुस्त नमूने इस्तेमाल न थियण ऐं करप्शन जी निशानदेही। एनईडी यूनिवर्सिटी जी रिपोर्ट ते अमल न करण भी दरवाज़ा जो किरण जो सबबु करार। सुप्रीम कोर्ट जस्टिस बाबर सत्तार के ऑडियो लीक्स केस ॿुधण खां रोके छॾियो। ऑडियो लीक्स केस में शहरनि जी सर्विलेंस के गैर कानूनी करार ॾियण बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट जो 25 जून वारो हुक्मनामो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट तरफ़ां बुशरा बीबी ऐं साकिब निसार जे पुट नजम साकिब के नोटिस अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत इस्लामाबाद हाई कोर्ट वटि पाण मुरादो नोटिस वठण जा इख्तियार नाहिनि। हाई कोर्ट ऑडियो लीक्स केस में आर्टिकल 199 जी भञकड़ी कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट 190 मिलियन पाउंड केस में ट्रायल कोर्ट के फैसले खां रोके छॾियो। नेब खे नोटिस जारी। अरबा ताईं जवाब तलब। तोशाखाना नए रेफरेंस में पीटीआई बानी बुशरा बीबी 14 ॾींहनि जी रिमांड ते जेल हवाले। बरसात खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो। सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हर पासे पाणी निकाल निज़ाम नाकारा हुअण सबबि ज़िंदगी मफलूज। लाड़कानी शहर जे 80% इलाइक़नि मां बरसाती पाणी जी निकाली। जैकबाबाद में भी रिहायशी तोड़े कारोबारी इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल हुअण सबबि शहरी परेशान। काछे में वसकारे खां पोइ नहनि जे पाणी तबाही मचाए छॾी। केतिराई ॻोठ पाणी हेठि शहरनि सां राब्तो काता। ॿेड़ियूं हलण लॻियूं। कंधरा में भी नहनि जे पाणीअ सबबि हर पासे ॿोॾी सूरतहाल। पीर जो ॻोठ वेझो मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियलनि मां वधीक 3 ॼणा फोत। अंग वधी 9 थी वियो। 6 ॼणनि जी तदफीन। वाक़ई सबबि इलाइक़े में सोग। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सन बरसां बरसाती पाणी जी खॾ में किरण सबबि मासूम भाउ भेण सदन पुपी बुॾी फोत। ॻोठ जान मोहम्मद ब्राहमानी में 10 वरियनि जो सुमेर 8 वरियनि जी परवीन ऐं सदन पुपी ज़ुबैदा बुॾी हयाती विञाए वेठा। कोटड़ी में लोड शेडिंग ऐं ठेकेदारी निज़ाम ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त हथरादु लोड शेडिंग करे जीअण जंजाल बणायो वियो आहे। हेस्को अमलदारनि ट्रांसफार्मर ठीके ते ॾेई छॾिया आहिनि। ऐं पाकिस्तान तरफ़ां बांग्लादेश ख़िलाफ़ पहिरीं टेस्ट मैच लाइ टीम जो ऐलान। क़ौमी क्रिकेट टीम पहिरियों भेरो चइनि फास्ट बॉलर सां मैदान ते लहंदी। शान मसूद पहिरियों भेरो होम सीरीज़ में टीम जी क़यादत कंदो। अब्दुल्ला शफ़ीक़ सां गॾु साइम अयूब ओपनिंग कंदो।